IMF नए माली साल जे टैक्स रियायतुनि में वधीक घटिताई जो मुतालबो करे छॾियो। हुकूमत तरफ़ां 30 जून खां पोइ टैक्स छूट में वाध न करण जो फ़ैसिलो। पेट्रोलियम लेवी में बि इज़ाफ़े जो इम्कान। टैक्स छूट ख़त्म करे 40 अरब रुपया इज़ाफ़ी गाड़ियूं हासिल करण जो प्लान। क़बाइली इलाइक़नि जी सनअतुनि ते सेल्स टैक्स जी शरह 10% मां वधाए 12% करण जी तजवीज़। फाटा में सनअती कचे माल ते 12% सेल्स टैक्स लागू करण जी तजवीज़। इलेक्ट्रिक गाॾियुनि जी CKD किट्स ते सेल्स टैक्स जी छूट ख़त्म करण जो फ़ैसिलो। हुकूमत तरफ़ां 5 जून ते तलब कयल बजट इजलास मुलतवी। PP खे राज़ी करण खां सवाइ वफ़ाक़ी बजट पेश न करण जो फ़ैसिलो। नए माली साल जो वफ़ाक़ी बजट 5 जून ते पेश करण बाबति कतई फ़ैसिलो न थी सघियो। हुकूमत बजट खां पहिरियों कानून साज़ी जी ख़्वाहिशमंद। PP जी मुखालफ़त वफ़ाक़ी बजट 8 या 12 जून ते पेश थियण जो इम्कान। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो सुभाणे थियल इजलास में मुलतवी। इजलास हाणे ख़मीस ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थींदो। बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्स जो ऑपरेशन 17 दहशतगर्द मार्च विया। मसंग नौशकी ज़री खुज़दार ऐं केच में सिक्योरिटी फोर्स जो ऑपरेशन। भारतीय हिमायत रखंदड़ 17 दहशतगर्द मौत जो ख़ाज। मार्च में दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तइदाद में हथियार बारूद। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन में इस्तेहकाम जारी रहंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बचाईंदा ऐं फंडनि में इज़ाफ़ो कराईंदा। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ख़िलाफ़ साज़िशूं नाकाम थींदियूं। बजट में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे फंडनि में इज़ाफ़े जो ऐलान कंदो। BISP ज़रिए ग़रीब तबिके जी माली मदद कई पई वञे। कहिड़ी मुआशी पॉलिसी तरक़ी आहे जो अमीर वधीक अमीर थी रहियो आहे। मुल्की तरक़ी लाइ ग़रीब तबिके खे बहाल करणो पवंदो। अमेरिका ऐं ईरान जी जंग सबबि केतिरा ई माण्हू शहीद थी चुका आहिनि। ख़िते में अमन लाइ कोशिशूं कामयाब थियणु ज़रूरी आहिनि। ईरान ऐं अमेरिका जी जंग जो भार समूरी दुनिया बर्दाश्त करे रही आहे। दुआ आहे त जंग जे ख़ात्मे लाइ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनी जूं कोशिशूं कामयाब थियनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त खेसि छो मुल्क मां कढियो वियो, छो जेल हवाले कयो वियो, ॾोहो अवाम जो बि आहे। हू कंहिं ते तनक़ीद न करे पर पंहिंजी कारकर्दगी जी बुनियाद ते वोट घुरंदा आहिनि। गिलगित बल्तिस्तान में के बि तरक़ियाती कम न थिया आहिनि। CPEC जे मर्कज़ गिलगित में रोडनि ते खॾा ॾिसी अफ़सोस थियो आहे। कंहिं हिकु पार्टी जो नालो ॿुधायो जंहिं गिलगित बल्तिस्तान में एक्सर या पथर बि लॻायो हुजे। गर्मी हुजे या वरी सियारो डिगी लोशरिंग कई वेंदी आहे। खेसि केरु ॿुधाए सघे थो त गिलगित बल्तिस्तान जा रोड छो न ठहिया आहिनि। सवाल इहो आहे त हुकूमत इलाइक़े खे नज़रअंदाज़ छो कयो आहे। गिलगित बल्तिस्तान खे समूरियूं सहूलियतूं मिलणु घुरिजनि। गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में वफ़ाक़ी सरकार असर ऐं सरकारी वसीला इस्तेमालु करे रही आहे। वफ़ाक़ी वज़ीरनि जी चूंड मुहिम में मौजूदगी ऐं मशीनरी इस्तेमालु करण ते ॻणती आहे। चूंड अमल में मुदाख़लत शफ़ाफ़ ऐं मुनसिफ़ाणी चूंडुनि ते सवाल निशान आहे। गिलगित बल्तिस्तान में आज़ाद मुनसिफ़ाणी शफ़ाफ़ चूंडुनि लाइ लेवल प्लेइंग फील्ड अणचर आहे। PPM ने शाज़ियात मरी। सिंध काबीना कराची मेगा प्रोजेक्ट के तहत 11 वॾनि नॉन ADP मनसूबनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। हाजी इब्राहिम ईसा रोड, हाजी कैंप रोड ऐं कोरंगी लिंक रोड जी बहाली जी मंज़ूरी। मैरिन ड्राइवर सां ॻंढियल क्लिफ्टन जे रोडनि जी बहितरी लाइ मनसूबे खे ग्रीन सिग्नल। दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज़ लाल बाग ऐं सिविक सेंटर सेवा जी बहाली जो मनसूबो मंज़ूर। कलंदर लाल शहबाज़ जी दरगाह जी चौधारी सहूलियतुनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर कयो वेंदो। कुदरती गैस जी 12.5% रॉयल्टी गैस जी ज़रूरत में उगाड़ण जी फ्रेमवर्क जी मंज़ूरी। तवानाई वारे सेक्रेटरी जी सरबराही में कमेटी क़ाइम। सिंध काबीना सिंध नर्सिंग वर्क फोर्स स्ट्रेटेजिक पॉलिसी जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। CTT जे प्रोक्योरमेंट प्लान में तरमीम जी मंज़ूरी। तब्दील थींदड़ सिक्योरिटी सूरतहाल ऐं ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ CTT खे जदीद औज़ार फ़राहम करण जो फ़ैसिलो। सिंध काबीना पाणी जी फ़राहमी ऐं निकाल जे स्कीमुनि लाइ फंडनि जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे चरियो ऐं नाशुक्रियो करार ॾेई छॾियो। लबनान मथां हमला जारी रखण जे ऐलान ते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां फ़ोन ते राब्तो। बेरूत ते हमलो थियो त इसराइल दुनिया में वधीक अकेलो थी वेंदो। मां न हुजां हा त तूं जेल में हुजी हा।
मां तुंहिंजी चमड़ी बचाए रहियो आहियां, हर शख़्स हाणे तोसां ऐं इसराइल सां नफ़रत करे रहियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप। अमरीकी वेबसाइट मूजिबि जवाब में इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू रुगो ओके ओके चवंदो रहियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईंदड़ हिकु हफ़्ते दौरान ईरान सां मुआहिदो तइ थी वेंदो। ईरान सां मुआहिदे तहत जंगबंदी में वाध कई वेंदी ऐं हुरम्ज़ लंघ खे ॿीहर सामूंडी अची वञण लाइ खोलियो वेंदो। ईरान सां अमरीका जूं ॻाल्हियूं तेज़ी सां जारी आहिनि। ॻाल्हियूं मुअतल करण जी ईरानी फ़ैसिले सां को मसइलो नाहे। पैगाम मुअतल करण जो मतिलबु उहो नाहे त अमरीका हिकु दफ़ो ॿीहर फ़ौजी कार्रवाई शुरू करे छॾे। ईरानी अमरीका सां हिकु दफ़ो ॿीहर जंग खे अणचर करार ॾेई छॾियो। समूरनि इम्कानी हालतुनि लाइ मुकमल तौरु तयारु आहियूं। कंहिं बि सूरत में ज़रूरत नाइब वज़ीर आज़म ऐं पॾे वज़ीर सागजा जो कुवैत जे पॾे वज़ीर सां फ़ोन ते राब्तो। गॾियल राब्तनि खे हथी ॾियणु ऐं मुस्तक़बिल में वेझा राब्ता बरक़रार रखण ते इतफ़ाक़। नाइब वज़ीर आज़म इसाक डार जो चवणु आहे त ख़िते में जरादार अमुन ऐं इस्तेहकाम लाइ सफ़ारतकारी ऐं मुसलसिल ॻाल्हियूं ई बहितरीन रस्तो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुआशी तरक़ी लाइ सनत महारत खे हथी ॾियणु ऐं सीड़पकारी ज़रूरी आहे। सनती शयुनि जे मुल्की पैदावार सां गॾु शयूं ॿाहिरि मोकिलणु वधाइण लाइ मज़बूत पॉलिसी क़दम हुकूमती अवलियतुनि जो हिसो आहिनि। सनत वापार ऐं मइशत जी मुख़्तलिफ़ शोबनि में सुधार जो मक़सदु डिघे मुदे वारो मुआशी फ़ाइदो ऐं अवामी भलाई हुअणु घुरिजे। मुस्तक़बिल जी तवानाई जी ज़रूरतुनि खे मुतबादिल तवानाई जे ज़रिए खां पूरो करण लाइ मज़बूत हिकमत अमली ते भरपूर नमूने कमु थी रहियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी चटाभेटी जे नतीजनि ख़िलाफ़ स्टे ऑर्डर जारी। सिंध हाई कोर्ट सखर तरफ़ां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन ऐं ॿियनि धुरनि खां 29 जून ते जवाब तलब। वकील शबीर शाह जो चवणु आहे त क़ाबिल उम्मीदवारनि खे नज़रअंदाज़ करे MPA NES ऐं सियासतदाननि जी औलाद खे पास कयो वियो आहे। समूरनि उम्मीदवारनि जी कापियुनि जी शफ़ाफ़ नमूने जांच थियणु घुरिजे। ठंडे मीर अली भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि अली नवाज़ ढेंगू खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो लास्ट की धरनो। नसीराबाद में संगाती तकरार तां मुबैना तौर पीसनि क़तल। ॻोठ खॾाई कलोड़ा भरिसां पीसनि जो तशदुद लाशत। वारसनि जो चवणु आहे त मरियल चांडियो खे संगाती तकरार तां क़तलु करे लाश ज़रई ज़मीन में फिटो कयो वियो आहे। फैज़गंज तहलके में बदमनी मंशा जे विकिरे ऐं पाणी कोट ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। शहरी ताद ऐं वापारी तंज़ीमुनि तरफ़ां मेरान हाईवे ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त महीने अंदरि 23 जून मोटरसाइकिलूं फोर मज़ामत ते 2 ॼणा क़तल ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। तहलके जे चइनि वाहन में पाणी कोट सबबि पोखियल फसल सड़ी रहिया आहिनि। बदमनी जे ज़ाब्तो आणे पाणी जी फराहमी यकीनी बणाई वञे, बेचैनी ख़तमु कई वञे। हैदराबाद में 3 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जो तशदुद लाशत। वारसनि जो लाश रखी बद मुज़ाहिरो। वारसनि जो चवणु आहे त 3 ॾींहंनि खां गुम थियल आमिर शेख जो तशदुद थियल लाश मिलियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान दाड़े दौरान पुलिस पहुचण ते छितता करण सबबि फ़ौत थियो आहे। नौजवान जो ॾोहारी रिकॉर्ड मौजूदु आहिनि। केतिरा ई केस पिणु दाख़िल थियल आहिनि। मोरे में नौजवान दानिश उर्फ़ जानी विसड़े खे मुबैना मुक़ाबले में मारण बाबति संजीवनी न्यूज़ जी ख़बर जो नोटिस वरितो। सिविल जज तरफ़ां SHO मोरे खे नोटिस सुभाणे रिकॉर्ड समेत तलब।
जेकोबाजी खानगी मेडिकल सेंटर में वियम दौरान गुरहारी औरत फौत, वारसन पारां डॉक्टरनि ते ग़फ़लत जो इल्ज़ाम। राबिया जखरानी जो लाश शहीद अल्लाह बख्श पार्क वटि रोड ते रखी धरणो। वारसन जो चवणु आहे त जिम्स इंतज़ामिया जी लापरवाही सबबि औरत फौत थी आहे। डॉक्टरनि अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। पढ़ीदन के ॻोठ हुसैन बख्श जोयो में नींगर गेस्ट ऑफ के फौत, 10 खां वधीक बीमारी में मुब्तला आहिनि। 57 वारे जो तनवीर हुसैन जोयो अस्पताल में दमदनी हवाले कियो, घर में सोल। ऑस्ट्रेलिया ॿी वनडे मैच में पाकिस्तान के कामयाबी लाइ 232 रन्स जो टारगेट ॾेई छॾियो। कप्तान जोश एंगल्स, कैमरून ग्रीन जूं 50, शाहिन शाह अफरीदी जूं 3 विकेटूं, अरफात बनास ऐं इब्रार अहमद जूं 2 विकेटूं।